सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तानी साथियुनि सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंध जे हिकु अहिड़े इलाइक़े ते ॻाल्हाईंदासीं, अहिड़े हिसे ते, ज़मीन जे हिसे ते, बेल्ट ते ॻाल्हाईंदासीं जेको सदियुनि खां सिंध जो हिसो रहियो आहे, पर हिन वक़्तु उहो सियासी सरहदी हदबंदियुनि तौरु सिंध खां ॿाहिरि रहिजी वियो आहे। माना पाकिस्तान ठहण खां पोइ जेकी सियासी हदबंदियूं कयूं वयूं उन में इहो इलाइक़ो इंतिहाई अहम इलाइक़ो आहे सिंध जो, उहो सिंध खां अलॻि करे पंजाब में शामिलु कयो। उहो आहे सराइकी इलाइक़ो, सराइकी बेल्ट, या ईअं चइजे त ॾखिण पंजाब वारो जेको इलाइक़ो आहे उहो सॼो सराइकी ॻाल्हाईंदड़नि जो इलाइक़ो आहे, मुल्तानी ॻाल्हाईंदड़नि जो इलाइक़ो आहे। असल में सराइकी जेका आहे ज़बान हुननि जी आहे, सराइकी तौरु जेको आहे या मुल्तानी तौरु हुनखे चवंदा आहिनि। मुख़्तलिफ़ नाला आहिनि हुनजा, छाजे करे जो उहो हिकिड़ी मुकमिल अलॻि ज़बान आहे, पर सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे, डायलेक्ट्स आहे। हाणे सराइकी जेको बेल्ट आहे सिंध जो, उहो पाकिस्तान ठहण उन खां अॻु सिंध खां अलॻि करे उनखे पंजाब जे सरहदनि में शामिलु कयो वियो। पाण अॼु उन ते ॻाल्हाईंदासीं त इहो इलाइक़ो तारीख़ी तौर ते ॿोली ऐं सक़ाफ़त जे बुनियाद ते क़दीम सिंध जो हिसो रहियो आहे। अॼु बि इन इलाइक़े में जेकी बिरादरियूं ऐं ज़ातियूं रहनि थियूं, उहे साॻियूं ज़ातियूं ऐं बिरादरियूं सिंध में मौजूदु आहिनि, पाण में मिट माइट आहिनि, छाजे करे जो इहो इलाइक़ो सॼो हिकिड़ो रहियो। सिंधू माथिरी जी तहज़ीब जे हवाले सां जॾहिं असीं ॻाल्हायूं था त उन में न सिर्फ़ु इहो सराइकी बेल्ट वारो इलाइक़ो या ॾखिण पंजाब, पर सॼो पूरो पंजाब, कश्मीर खां कराचीअ ताईं इहो इलाइक़ो सिंधू माथिरी जे तहज़ीबी सियासी सक़ाफ़ती सरहदनि में शामिलु हो। माना 5 खां 10 हज़ार साल अॻु खां इहे इलाइक़ा सिंध जा इलाइक़ा रहिया आहिनि, क़दीम सिंध जा इलाइक़ा रहिया आहिनि, उन जे सरहदनि में रहिया आहिनि। उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सबबनि जे करे उहे सिंध खां धार थी विया। अॼु पंहिंजो मौज़ू इहो आहे त छा सराइकी इलाइक़ो जेके हिन वक़्तु ॾखिण पंजाब जे नाले सां सॾियो थो वञे, उहो सिंध जो क़दीम सिंध आहे, सिंध जो हिसो आहे। हाणे पहिरियां त पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त इहो कहिड़ो सबबु आहे जो ख्वाजा फ़रीद बि सिंधी ज़बान में शाइरी कई, कलाम चयो। अॼु बि मुल्तान ऐं उन खां अॻिते सिंधी ज़बान न सिर्फ़ु ॻाल्हाई वञे थी, पर लखे माण्हुनि जी मादरी ज़बान सिंधी आहे। न सिर्फ़ु इन इलाइक़े में, पर हिंदको शीना इहे जेके ॿोलियूं आहिनि सिंधी ॿोलीअ जूं, धीअरूं चइजनि, माइटियाणियूं चइजनि, सोट नासा चइजनि, पर इहे सभु क़दीम जेका सिंधी ॿोली हुई, सिंधू माथिरीअ जी, सिंधू तहज़ीब जी ॿोली, उन जूं इहे शाख़ूं आहिनि। हाणे सराइकी ॿोली जो वॾे में वॾो जेको शाइर आहे ख्वाजा फ़रीद, उन बाबति बि काफ़ी शाहिदियूं मिलियूं आहिनि त उनजो असुलु नसुल सिंधी हुई, माना हू हस्ब नसब जे हवाले सां सिंधी हुई। इन ते पाण कंहिं अलॻि विलाग में ॻाल्हि ॿोल कंदासीं ख्वाजा फ़रीद ते, पर हुन सिंधीअ में जेकी शाइरी कई उनजो सबबु इहो हुयो त हू सिंधी न सिर्फ़ु सिंधी ॼाणंदो हो, पर सिंधी उनजी ज़बान हुई। संदसि शाइरीअ में सिंधी ज़बान जो असरु नुमाया नज़र अचे थो। न फ़क़ति एतिरो, पर संदसि कुझु सिंधी काफ़ियूं बि मिलनि थियूं। हिकु सिंधी काफ़ी आहे, तव्हांखे ॿुधायां थो त उहा सिंधीअ में हुनजी आहे ख्वाजा ग़ुलाम फ़रीद जी, इश्क तुंहिंजे जा ही इंसाफ़, इश्क तुंहिंजे जा ही इंसाफ़, मां ज़ुल्म निभाईंदुसि।
इश्क तुंहिंजे जा ही इंसाफ़ मां ज़ुल्म निभाईंदुसि त बि तुंहिंजा थोरा ॻाईंदुसि सजदो जानब तुंहिंजे जानब तुंहिंजे गिर्द तवाफ़ कदम कदम ते सीस नवाईंदुसि तुंहिंजी सीरत सूरत सुहिणी छा चवां ओसाफ़ जुंदड़ी तोता घोरे घुमाईंदुसि। हाणे इहो शेर आहे काफ़ी आहे ख्वाजा गुलाम फ़रीद जी सिंधी। हाँ सराइकी जो बेटा क़दीम दौर खां अज़ीम सिंध वतन जो हिकु सूबो रहियो आहे। क़दीम सिंध मुल्क जो तख़्तकार राय घराणे जी हुकूमत खां वठी ब्रह्मर घराणे जी हुकूमत ताईं यानी सिंध में अरबन जी फतेह यानी 712 ताईं अरोड़ हुयो। उन वक़्त बि मुल्तान सिंध वतन जे हिकु सूबे जो सूबाई शहर मुल्तान, को अलॻि इहो इलाइक़ो न हुयो, न को अलॻि मुल्क हुयो। मुल्क सिंध हुयो, उनजो इहो हिकिड़ो सूबो हुयो जंहिंखे हींअर सराइकी बेट चवनि था। राय घराणे जे हाकिम राय सहरस जी हुकूमत जे ज़माने में अरोड़ संदसि तख़्तगाह हो। संदसि हुकूमत जूं हदूं हिकु तरफ़ मकरान ताईं हुयूं, ॿिए तरफ़ देबल ताईं हुयूं, त टे तरफ़ करमान ऐं कीका नानान ताईं हुयूं, ऐं चौथे तरफ़ वरी कश्मीर ऐं सवात ताईं हुयूं। माना इन सॼो इहो इलाइक़ो राय घराणे जे हाकिमियत हेठि हुई। या सॼी सिंध हुई जंहिंमें ख़ुदि इहो सराइकी इलाइक़ो जेको अॼु सराइकी इलाइक़ो सॼी उहो हुन शामिल हुई। उन वक़्तु सूबे जो जेको मुल्तान वारो सराइकी वारो इलाइक़ो हुयो, उनजो जेको सूबो हुयो सिंध जो, उन में सिक्का ब्रह्मपुर कुर्दन ऐं कश्मीर जा इलाइक़ा शामिल हुआ। ब्राह्मणनि जे हुकूमत जे ज़माने में पिणु हुकूमत जूं सिंध वतन जूं सरहदूं साॻियूं रहियूं ऐं चच जी हुकूमत जो तख़्तगाह अरोड़ हुयो। चच मुल्तान में पंहिंजी हाकमियत खे मुस्तक़िल करण खां पोइ सिविस्तान ब्राह्मणाबाद करमान ऐं कंदाबील जे इलाइक़नि में पंहिंजी हाकमियत यानी पंहिंजे इक़्तिदार खे मज़बूत कयो। ऐं मुल्तान जेको इहो सूबो हुयो उन दौर जो, उन ते पंहिंजो हिकिड़ो नाइब मुक़ररु कई। माना ब्राह्मण दौर में मुल्तान सिंध जो हिसो हो, हिकु सूबो हो। जॾहिं वरी मोहम्मद बिन कासिम सिंध फ़तेह थो करे, तॾहिं अरोड़ जी फ़तेह खां पोइ हू उत्तर तरफ़ थो वधे। पहिरियां दरियाए ब्यास जे ॾखण में भाटिया जे क़िले ते हमिलो थो करे। हीउ हिकु पुराणो क़िलो हुयो। चच जो भाइटियो आरोट हिन क़िले जो हुक्मरान हुयो। हीउ क़िलो फ़तेह करण खां पोइ मोहम्मद बिन कासिम दरियाए ब्यास पार करे अस्कलंदा जे क़िले खे घेरो थो करे, जेको वरी दरियाए रावी जे ॾाखिणे किनारे ते हिकिड़ो मज़बूत क़िलो हुयो, उनखे फ़तेह थो करे। हिन क़िले फ़तेह करण खां पोइ मोहम्मद बिन कासिम मुल्तान थो पहुचे, मुल्तान जे इलाइक़े ते कब्ज़ो थो करे। उन वक़्तु मुल्तान सिंध जे सरहदुनि में शामिल। हाणे मुल्तान ऐं उनजो सारो इलाइक़ो न फ़क़ति ब्राह्मण घराणे जे दौरे हुकूमत में सिंध हुकूमत जो अहम इलाइक़ो हो, पर अरब तारीख़दान मसूदी जे बयान मां वाज़िह थिए थो त अरबन जी हुकूमत जे ज़माने में पिणु हिन इलाइक़े खे सिंध जो मुख्य हिसो सम्झो वेंदो हो। उन वक़्त में मुल्तान सिंध जे जेका अरब रियासत हुई उनजो हिकु सूबो हुयो। सैयद सुलेमान रिज़वी चचनामे जे हवाले सां बयानु कयो आहे त मुल्तान फ़क़ति हिकु शहर न पर हिकु सूबो हुयो। रुॻो शहर जो नालो न हो, पर इहो सूबे ते मुश्तमिल हुयो जेको सिंध मुल्क जो हिकु हिसो हो। चचनामे में बि इहा ॻाल्हि आहे। सैयद सुलेमान रिज़वी इब्न खुर्दाज़बा जेको 864 ईस्वीअ ताईं हू हिकिड़ो किताब थो लिखे अल मसालिक वल ममालिक, उन मां हवालो ॾींदे लिखे थो त अहले अरब बलोचिस्तान खां वठी गुजरात ताईं सॼे मुल्क खे सिंध सम्झंदा आहे। उन त बलोचिस्तान त कोन हो, पर हू मतिलबु सैयद सुलेमान रिज़वी उनखे बलोचिस्तान थो कोठे, जेको हींअर मौजूदा हुनजी इहा सुञाणप आहे बलोचिस्तान। उन वक़्तु सिंध मुल्क में जेके शहर शामिल हुया उन्हनि में कीकान, पनबह, मकरान, मेद, कंधार, खुसदार, कंदाबील, अरबाबील, देबल, खंभात, सावंतरी, मुल्तान ऐं भड़ोच, इहे जेके सिंध वतन में इहे शहर वॾा वॾा हुया। मुल्तान सिंध जो हिकिड़ो शहर।
हाणे हिन में इहो साबित थिए थो त मुल्तान क़दीम सिंध मुल्क जो हिकु सूबो जंहिंजे गादीअ जो हंधि मुल्तान शहर हो। हिन सिलसिले में वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मसूदी 915 ईस्वीअ में लिखे थो त मुल्तान ऐं मंसूर खां सवाइ सिंध ऐं उन जे आसपास अरबन जूं ॿियूं बि नंढियूं रियासतूं हुयूं। इब्न होकिल 968 ईस्वी में लिखे थो त हू जॾहिं बर सगीर जे सफ़र ते अचे थो 968 ईस्वीअ में त हू लिखे थो त हिन मुल्क जा बाबति हुन हाल अहवाल थो ॾिए, हुन में नक्शो हिकिड़ो तयारु थो करे। इब्न होकिल जो 968 ईस्वीअ जो हिकिड़ो नक्शो आहे सिंध जो, हुन तयारु कयो, जेको शायदि सिंध जो पहिरियों नक्शो हुजे, छो जो हुन खां अॻु को अहिड़ो नक्शो न मिलियो आहे। हाणे हिन नक्शे में हू सिंध जेको वतन आहे उन में गुजरात खां वठी सीस्तान ताईं आबादियुनि जा तफ़सील थो ॾिए, निशानदेही थो करे किथे किथे। हीउ इब्न होकिल मुल्तान खे सिंध जो हिकु शहर ॾेखारियो आहे हिन नक्शे में। अहिड़ी तरह अस्तखरीअ पिणु 951 में मुल्तान खे सिंध जो हिकु शहर बयानु कयो आहे। इब्न खुर्दाज़बा 912 ईस्वी जंहिंजो हवालो सभु पाण मथे बि ॾिनो आहे त सैयद सुलेमान नदवीअ ॾिनो आहे। उन पंहिंजे मज़कूरा किताब में मुल्तान खे सिंध जो हिकु शहर लिखियो आहे। साॻी तरह अलबेरूनी किताबुल हिंद में मुल्तान खे सिंध जो हिकु शहर शुमार कयो आहे। अलबेरूनी जी बयान मां ईअं थो साबित थिए त मुल्तान वारो खितो पिणु उन वक़्तु सिंध जो हिकु सूबो हुयो। हाणे सूमरा दौर ऐं जॾहिं सूमरनि जो दौर अरबन जे दौर खां पोइ सूमरनि जो दौर थो शुरू थिए त उन वक़्तु बि मुल्तान यानी सॼो सिराइकी बेल्ट जेको हिन वक़्तु आहे उहो सॼो सिंध में। हाणे पंजाब गज़ेटर मुताबिक़ सूमरे हाकिम हमीर जो जेको तख़्तगाह हुयो पत्तनपुर नाले शहर में हुयो। हाणे इहो जो पत्तनपुर शहर आहे उनजा फिटल दड़ा पत्तन मुनारा जे नाले सां सॾिजनि था। सादिकाबाद में इहे दड़ा कारदारीअ में मौजूदु आहिनि। पत्तनपुर ही दड़ा रहीमियार खान खां 5 मील ओभर तरफ़ हकड़ा नदीअ जे किनारे ते आहे। माना हमीर जो तख़्तगाह पत्तनपुर हुयो। इन करे इहो सॼो इलाइक़ो जेको सराइकी इलाइक़ो आहे ऐं मौजूदा पंजाब जा कुझु हिसा सभु उहे सिंध वतन जे सरहदनि में शामिल हुया। हाणे वरी कलोड़ा दौर आहे। जॾहिं मियां नूर मोहम्मद कलोड़ हुक्मरान थो थिए तॾहिं सादिकाबाद कारदारी ऐं खानपुर कारदारीअ जो हिसो मियां नूर मोहम्मद कलोड़ो ॿीहर सिंध सां मिलाए छॾे थो, जेको सिंध खां सियासी सबबनि करे अलॻि थी वियो, हमलावरनि जे हमलनि सबबु। हाणे मियां नूर मोहम्मद कलोड़ो देरा इस्माइल ख़ान जे हुतन सां जंगियूं थो करे ऐं लिहा जेको आहे सिंध सागर दुआबे खां चुनाव ताईं पंहिंजी हुकूमत में शामिल थो करे। माना इहे इलाइक़ा उन वक़्त बि कलोड़ा दौर में सिंध जा हिसा हुआ। मियां नूर मोहम्मद खां पोइ मियां ग़ुलाम शाह कलोड़ो आहे। उहो जिसकाणनि खे उते जेके जिसकाणी हिकिड़ा मक़ामी हुक्मरान हुया उहे कलोड़नि जी साहिबी तस्लीम न पिया कनि त उन्हनि खे शिकस्त ॾेई 1769 ईस्वीअ में देरा गाज़ी खान ताईं जेको सॼो इलाइक़ो सिंध में शामिल कयो। हाणे पंजाब गज़ेटर जो जेको मुअलिफ़ आहे, गज़ेटर जो मुअलिफ़ लिखे थो त सिंध जा कलोड़ा 2 शाखुनि में विरहाइजी विया। उन्हनि मां जेकी सिंध जा हुक्मरान रहिया उन्हनि पाण खे कलोड़ा सॾायो ऐं इहे जेके दाऊद खान जो औलाद हुया ऐं बहावलपुर जी हुकूमत जो पायो उन्हनि विधो, तिन वरी पाण खे दाऊद पोटा सॾाए। माना कलोड़ा दाऊद पोटा इहे बहावलपुर रियासत इहे सभु सिंध वतन जा हिसा। हाणे हिन ते पहिरियां बि ॻाल्हाए चुका आहियूं। हाणे दाऊद खान जा हिक ॿिए पुठियां महमूद खान अव्वल, अमीर दाऊद खान दोम ॿियो जाइ नशीन थिया। कलोड़ा ऐं दाऊद पोटा दाऊद खान ॿिए जे ज़माने में हिक ॿिए खां हमेशह अलॻि थी विया। सियासी तौर ते हर कंहिं पंहिंजी हुकूमत वञी क़ाइमु कई, पर इहे ॿई बिरादरियूं सिंधियूं। सिंध उन ज़माने में हिकु अज़ीम मुल्क हुयो जंहिंजो सरहद उत्तर में कश्मीर ताईं, ॾखण में देबल ताईं, ओलह में करमान ताईं ऐं ओभर में कनूत ताईं। माना इहो राय घराणो ब्रह्मन घराणो उन खां पोइ बि इहे सरहदूं रहियूं। सिंध वारा कश्मीर ऐं सवात ताईं, माज़ीअ में सिंध वारा कश्मीर ऐं सवात ताईं हाकिम रहिया ऐं सदियुनि जूं सदियूं कश्मीर खां वठी देवल ताईं हुक्मरानी कंदा रहिया। माना हीउ सॼो पाकिस्तान जो जेको इलाइक़ो हिन वक़्तु सियासी तौर ते मौजूदु आहे, इहो सिंध
क़दीम सिंध हुई। हाणे इन सॼे इलाइक़े जे माण्हुनि जी ज़बान सिंधी, तंहिं करे सिंधी ज़बान जो सॼे मुल्क ते असरु थियणु लाज़मी आहे। अहिड़े तरीक़े जेका सराइकी आहे या मुल्तानी आहे, इहा सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। ऐं जिते ॿिनि ॿोलियुनि जूं सरहदूं मिलंदियूं आहिनि, उते हिकु नई ॿोली या उन जा को लहजो जनम वठंदो आहे। त अहिड़े नमूने सां पंजाब ऐं सिंध जूं जिते सरहदूं मिलनि पियूं, उते वरी ॿोली जे बिगाड़ सबबु जेको सिंधी ॿोली जो लहजो हुयो, उन में वधीक ॿिया लफ़्ज़ शामिल थी विया। उन्हनि ते भरवारी ॿोलीअ जो असरु थियो पंजाबी जो, उन करे उहो असरु क़बूलु कयो ऐं सिंधी ऐं सराइकी में थोरो फ़र्क़ु अची वियो। हाणे हिन वक़्तु तव्हां सराइकी ऐं सिंधी में को अहिड़ो फ़र्क़ु नथा महसूसु करे सघो। जॾहिं हिक ॿिए जी ॻाल्हि कंदा, सम्झंदा, त अहिड़े नमूने सां सराइकी जेका ज़बान आहे उनखे असां अलॻि ज़बान नथा सम्झूं, पर सिंधी ॿोली जो हिकु डायलेक्ट सम्झूं था। हाणे मुल्तान ताईं जेको इलाइक़ो आहे 16वीं 17वीं सदीअ ताईं सिंधी हाकिमनि जे असरु हेठि रहियो आहे, हाकिमियत हेठि रहियो आहे। मुल्तान खां सवाइ अॻूणी बहावलपुर रियासत बि सिंध हुकूमत जो हिसो रही आहे। अरब शाह सराइकी ज़बान खे सिंधी ज़बान सॾियो आहे, छो त भई सराइकी कान्हे, उहा सिंधी ज़बान हुई। अस्तखरी पंहिंजे किताब अल मसालिक वल ममालिक आहे, जेको बाद में उर्दू में हिंदुस्तान और पंज नज़र में शाया थियो आहे, उन में लिखे थो त मंसूरा मुल्तान ऐं उनजे भर वारनि इलाइक़नि जे माण्हुनि जी ॿोली सिंधी अरबी आहे, छाजे करे अरब हाकिम हुया ऐं सिंधी उतां जी क़ौमी ॿोली हुई। ॿिए तरफ़ अबिन होकिल पंहिंजे सफ़रनामे में लिखे थो त मंसूरा मुल्तान ऐं उनजे आसपास जे इलाइक़नि में अरबी ऐं सिंधी ज़बानूं राइजूं, माना सिंधी ज़बान उन वक़्तु मौजूदु हुई। ऐं इन सॼे इलाइक़े जी जेका ज़बान हुई सिंधी हुई, मादरी ज़बान सिंधी। हाणे सराइकी जेको लफ़्ज़ु आहे उनजी माना ऐं मफ़हूम बाबति अजीब क़िस्म जा रहिया आहिनि। सराइकी का ॿोली अलॻि आहे ई कान, हुनखे किथे मुल्तानी था चवनि, किथे बि मुख़्तलिफ़ दौरनि में उनखे धारदार नाला ॾिना विया आहिनि। मुल्तान वारा हिन ज़बान खे मुल्तानी था सॾनि, बहावलपुर वारा हिन ज़बान खे बहावलपुरी रियासती सॾींदा आहिनि, मियांवालीअ वारा हिन खे मियांवाली ज़बान ॻोठींदा आहिनि। त अहिड़े तरीक़े सां हीअ का अलॻि ज़बान सराइकी कान्हे, पर हीअ सिंधी ज़बान जो हिकु डायलेक्ट आहे, लहजो आहे। हाणे मुल्तान सियासी तरह त मौजूदा सिंध सूबे खां हिन वक़्तु ॿाहिरि आहे, पर समाजी सकाफ़ती ऐं रूहानी रिश्तनि जे करे मुल्तान अॼु बि सिंध सां ॻंढियल आहे ऐं क़दीम सिंध आहे। सिंध वतन जो हिसो आहे। असीं उनखे सिंध जो मादरी वतन करार ॾेई सघूं था। ऐं इन में को बि शक शुबो न हुजणु घुरिजे त सराइकी सॼो बेल्ट मौजूदा सिंध हिकु ई वतन आहे। इन ते पाण ईंदड़ वीलाग्स में वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, तव्हांजी महिरबानी।